जुडिशल अकेडमी इस्लामाबाद में वज़ीर-ए-आज़म नवाज शरीफ के पुट हुसैन नवाज DGFIA वाजिद ज़िया की सरबराही में पनामा JIT आॾो चौथों भेरो पेश थी मेंबरनि जे सवालनि जा जवाब ॾिना। JIT आॾो पेश थियण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे हुसैन नवाज चयो त वज़ीर-ए-आज़म नवाज शरीफ खे अञा ताईं JIT में नाहे घुरायो वियो। हुन चयो त मथनि लॻायल इल्ज़ाम नवां न आहिनि, अॻु बि हिन ऐं संदसि ख़ानदान एहतिसाब खे मुंहुं ॾिनो आहे। अवाम के सामने, सुप्रीम कोर्ट के सामने सच नहीं आ जाता और सच ये है कि आज तक जो है ये सिर्फ बातों की हद तक जो है ना मामलात रहे, इल्जामात जो हैं ये बातों की हद तक रहे। आज तक कोई सबूत सामने नहीं आ सका। आप लोग ये जानते हैं कि इससे पहले हमने अदालती नहीं इंतजामी एहतसाब का सामना किया। हुसैन नवाज चयो त हू रुगो अदालती ई न पर इंतजामी एहतिसाब के मुंहुं ॾेई चुका आहिनि, पर हेल ताईं मथनि को बि इल्ज़ाम साबित नाहे थियो। संदसि चवणु हो त इल्ज़ामनि में का हक़ीक़त हुजे हा त हेल ताईं साम्हूं अची वञे हा। हाणे त जहाज़ साज़िश केस जी हक़ीक़त बि साम्हूं अची चुकी आहे। वज़ीर-ए-आज़म जे पुट चयो त जेके सम्झनि था त उहे एहतिसाब खां भॼी वेंदा उहे हाणे शर्मिंदा आहिनि। हू चाहिनि था त हीउ मरहलो चङी रीति तइ थी वञे ऐं JIT जेतिरा भेरा खेनि घुराए हू पेश थींदा। ये चौथी पेशी जो है ना अपना इनके सामने करके आया हूँ, उनका सेशन जो है अपना मुकम्मल करके आया हूँ मैं इस वक्त, और जो उन्होंने सवालात पूछे उसका जवाब दिया। और इनको अगर दोबारा बुलाएंगे ये तो दोबारा जाएंगे हम यहाँ पे। हमारा मकसद यही है कि ये खुश उसलूबी के साथ जो है ये मरहला तय हो जाए। हुसैन नवाज चयो त मुशरफ दौर में 14 महीननि ताईं न रुगो हू पर शायद बि जेलनि में रहिया। को सबूत हुजे हा त मुशरफ दौर में ई साम्हूं अची वञे हा। हुसैन नवाज चयो त सुप्रीम कोर्ट ऐं अवाम आॾो सच साम्हूं अचण ताईं हू एहतिसाब खे मुंहुं ॾींदा रहंदा। वज़ीर-ए-आज़म जे पुट चयो त JIT केतिरनि ई शाहिदनि खे घुरायो आहे, केतिरा ई दस्तावेज़ी सबूत JIT आॾो पेश कया आहिनि। हुसैन नवाज चयो त लंडन फ्लैट तकरारी न आहिनि, सुप्रीम कोर्ट में उन बाबति मौक़िफ़ पेश कयो वियो आहे।